रिपोर्ट गुलज़ार मंचांडियो शहदादकोट मिनिस्ट्री ऑफ एनर्जी पावर डिवीजन जे हुकूमत कंबर शहदादकोट में बिजली जी बकाया जात ऐं बिजली चोरनि जे ख़िलाफ़ सिपको जे ऑफिसरनि रेंजर्स ऐं पुलिस जी मदद सां ग्रैंड ऑपरेशन में 2.5 करोड़ खां मथे बकाया जात रिकवर करे सवें कुंडा कनेक्शन ख़त्म करे छॾिया आहिनि। कंबर शहदादकोट जे सीईओ सिपको लाड़काणो शाह मोहम्मद बाजकाणी कंबर शहदादकोट पहुची ग्रैंड ऑपरेशन जो जाइज़ो वरितो। ऑपरेशन खे वधीक तेज़ करण जो हिदायतूं ॾींदे चयो त लाड़काणो ऐं कंबर शहदादकोट समेत ॿियनि ज़िलनि में बि सिपको जी बिजली वापराईंदड़नि ते अरबें रुपयनि जो बकायजात रहियल आहिनि। हाणे डिस्को सपोर्ट यूनिट तहत कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि रेंजर्स ऐं पुलिस जी मदद सां सिपको जूं रहतूं वसूल कयूं पियूं वञनि। जेकॾहिं कंहिं बि सार्फ़ खे डिटेक्शन या ॿिया के मसइला आहिनि त हू सिपको ऑफिस अचनि ऐं उन्हनि खे रिलीफ ॾिनो वेंदो। जंहिंखां पोइ बिजली वापराईंदड़ पंहिंजे बकायाजात जमा कराइनि त जीअं हू कानून कार्रवाई खां बची सघनि। हुन वधीक चयो त बिजली चोरी ख़त्म कराए अवाम नवां कनेक्शन वठण ऐं बिजलीअ जूं रहतूं ॾिनियूं वञनि त लोड शेडिंग जे ख़ात्मे ताईं समेत ॿियनि मसइलनि खां निजात हासिल कजे। उन मौक़े ते एक्सीएन सिपको ख़लील मंचांडियो मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त 260 मिलियन जे रिकवरी करण समेत सवे कुंडा कनेक्शन ख़त्म कया विया आहिनि, जॾहिं त ग्रैंड ऑपरेशन रोज़ानो जी बुनियाद ते जारी आहे। हुन बिजली वापराईंदड़नि खे अपील कई त हू बिजली जूं रहतूं जल्द जमा कराइनि जीअं हू कानून कार्रवाई खां बची सघनि। ॿिए तरफ़ शहदादकोट एसडीओ सिपको मक़सूद अहमद शेख जी क़यादत में एलएसएस दीदार हुसैन सरवर शेर नईम अहमद खोसो मोहम्मद अयूब बिरोही वकास रज़ा हाशमी ॿिए अमले शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुहलनि में कार्रवाई कंदे बिजली जी बकायाजात ऐं बिजली चोरनि ख़िलाफ़ रेंजर्स ऐं पुलिस जी मदद सां ग्रैंड ऑपरेशन जे ज़रिए बकायाजात ऐं कुंडा कनेक्शन ख़त्म करण में मसरूफ़ आहियूं।